ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। टी20 सीरीज़ जे 3 मैच में न्यूज़लैंड हथां पाकिस्तान खे शिकस्त। 225 रन्सुनि जे हदफ़ में पाकिस्तानी टीम 170 रन्सूं ठाहे सघी। बाबर आज़म 58 रन्सुनि जी इनिंग्स खेॾे मोहम्मद नवाज़ 25 ऐं रिज़वान 24 रन्सूं ठाहियूं। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर शेयर कंदा हलूं। टी20 सीरीज़ जे 3 मैच में न्यूज़लैंड हथां पाकिस्तान खे शिकस्त। 225 रन्सुनि जे हदफ़ में पाकिस्तानी टीम 170 रन्सूं ठाहे सघी। बाबर आज़म 58 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। मोहम्मद नवाज़ 25 ऐं रिज़वान 24 रन्सूं ठाहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।